7 8 सालन जा 9 सालन जा ॿार सुता पिया आहिनि घर वारी खां पुछनि त अलाह जी बानी ॿारनि निमाज़ पढ़ी आहे चई साईं निमाज़ कान पढ़ी थी ख़ुदा जी बानी कहर करे छॾी ॿारनि खे निमाज़ त पढ़ाई आहे न चई साईं असुल छा आहे त घर में कुझु बि कोन्हे रंधण पचाइण जे लाइ राति जो वेलो घर में कोन्हे पहिरीं ॻाल्हि त हिन ज़माने में का माई आहे जेका मुड़ुस खे छॾी बि हाणे राति जो वेलो न हुजेसि त हुन शिकायत न कई सम्झे पई त रिज़्क़ अलाह जे वस हे ग़रीब काॾों आणींदो हूंदुसि त ॾींदो निकमो न थिबो पिनबो कोन हरामखोरी न कबी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि हिकिड़ो माण्हू आयो चईं कुझु मूंखे खपे ज़रूरत आहे फरमायूं त घर में छा अथई चईं हिकिड़ी चादर अथमि हिकिड़ो प्यालो अथमि पर ॿई खणी आयो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे मुबारक हथनि में फरमाए त हे केरु वठंदो कंहिं हिकिड़े साहिबी अर्ज़ु कयो साईं दिरहम में मां वठंदुमि फरमाईं त मई अज़ीज़ अला हाज़ा हिन खां वधीक केरु ॾींदो ॿिए चयो साईं 2 दिरहम मां ॾींदुसि फरमाईं त हेॾे कर उन खां 2 दिरहम वरितऊं चादर बि उनखे ॾिनो प्यालो बि उनखे ॾिनो हिन खे फरमाईं त वञ हिन मां अध जो वञी वठो अन उहो ॾे पंहिंजे घर में अध मां वठी अचो कुहाड़ी ऐं गन त पोइ मूं वटि अच वियो कुहाड़ी बि वठी आयो गन बि वठी आयो किन रिवायात तफ़सीर हदीस में लिखियल आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे मुबारक हथ सां उनखे गन विझी ॾिनो हिन जे लाइ त मज़दूर जी इज़त आहे मेहनत ऐं पोरियत जी अल्लाह वटि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि ऐं असां वटि बि हुजणु खपे इज़त आहे पोइ फरमायूंसि त हाणे हीअ कुहाड़ी खण हफ़्ते खां अॻे मां वटि न अचिजांइ या 15 ॾींहंनि खां अॻु में मूं वटि न अचिजांइ वञ झंग मां काठियूं कर अचे बाज़ार में विकिणो वरी काठियूं कर विकिणो जेको कमाए त उहो पाण वटि कुझु खा कुझु बचा जॾहिं 8 या 15 ॾींहंनि खां पोइ मोटी आयो त कल्ह पिनण जहिड़ो आयो हो अॼु भली हालत में आयो फरमायो त जेकॾहिं तूं माण्हू जे आॾो हथु टंगे इन खां भलो आहे त तूं महिनत करे कमाए छो त जेको सुवाल कंदे माण्हुनि खां त अलाह जे नाले ते ॾियो क़यामत जॾहिं तुंहिंजे मुंहं में इहो रहण हूंदई गोश्त जी ज़रीब कोन हूंदई हॾनि सो अज़ीज़ान किरामी मज़दूरी एॾी भली ॻाल्हि आहे महिनत कजे मज़दूरी कजे अलाह हिन में बरकत कंदो रिज़्क़ अलाह ॾींदो आहे ईअं न कबो जो माण्हू निकमो थी बेकार थी वेही रहे चईस अल्लाह जी बानी ॻाल्हि ॿुध तो ॿारनि खे मानीअ न हुजण जे करे ॻाल्हियूं ॿोलियूं करे कचहरियूं करे मिड़ई हेरे हेरे बि सुम्हारे छॾियो आहे जे उथंदा त मानी कंदा अल्लाह असांखे हुकुम फरमायो त वामुर अहलक बिस्सलाति वस्तबिर अलैहा हिन क़ुरान शरीफ़ में लिखियल आहे त पंहिंजे ॿारनि बच्चनि खे बि निमाज़ पढ़ाए पाण बि मज़बूत थी बीहे हेॾे होॾे न थी जाए न लुटिजाए फरमायो त नहनु नरज़ुक रिज़्क़ जो ज़िम्मो अल्लाह तो मूं ते आहे निमाज़ पढ़ाइण बच्चनि जी ऐं तव्हां ते आहे रब तो रिज़्क़ जो ज़िम्मो मूं ते आहे अल्लाह ॼाणे रिज़्क़ ॼाणे असां ॼाणो निमाज़ ॼाणे उथारे माई बि सदोरी ही अल्लाह ताला असांजे सभिनी अमड़े अदड़े ऐं घर वारनि खे बि अहिड़ो करे अल्लाहु अकबर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ॿार तव्हांजो 7 सालनि जो हुजे त उनखे निमाज़ जी तलक़ीन कयोसि 8 9 10 3 साल उनखे महिनत कयो जॾहिं 10 सालनि जो थिए न पढ़े त पोइ उनखे मार ॾेई निमाज़ पढ़ायो ठीक साईं 10 सालनि जो ॿार निमाज़ न पढ़े त मार ॾेई पढ़ायोसि मां चवंदा आहियां त 60 ऐं 70 साल जो कुराड़ो न पढ़े त इनखे कहिड़ी बंदूक हणो 10 सालनि जे ॿार खे अल्लाह जा रसूल त फरमाइनि त मार ॾेई बि निमाज़ पढ़ाएसि तॾहिं तो चवां त अल्लाह ॿुधण जो मक़ाम आहे असांजे लाइ जॾहिं असां निमाज़ नथा पढ़ूं अल्लाह ताला असांखे निमाज़ नसीब फरमाए वादा इहो कुझु महिनत सां थींदो दुकान महिनत सां धंधो महिनत सां ज़मीन महिनत सां कुड़मत महिनत सां निमाज़ जे लाइ एतिरी महिनत न थी पुॼेव हालांकि सच थो ॿुधायांव त इन्हनि कमनि जे उशर अशीर में बि निमाज़ न आहे निमाज़ में हिकिड़ी तव्हांखे सिर जेतिरो ॿार न खणणो आहे दुकानदार हलो न दुकानदार लखनि जो मालिक आहे साईं दुकान घणे जो अथई बाबा 50 लख जो दुकान आहे साईं हिन जो किरोड़ जो दुकान आहे पोइ इहो दुकानदार नौकर हूंदो माचिस ॾे रुकी माचिस खणी ॾींदो मूंखे खंड जो किलो ॾे वरी हिन ॿार हिकिड़े ग़रीब मिसकीन जो नौकर आहे उथी खंड तोरे ॾींदो वरी ॿियो ईंदुसि मूंखे अटे जो अधु सेर ॾे वरी उनखे सॼो ॾींहुं उठक बिठक कोरीअ वारी तानी पियो कढंदो इन पंहिंजे लाइ ॿुधाए त निमाज़ में एतिरो खफ़ो आहे पोइ वरी बि निमाज़ नथो पढ़े दुकान क़यामत छॾाईंदुसि क़बर छॾाईंदुसि कुझु बि न पेट जो हिकिड़ो ज़रियो आहे पेट जो ज़राए मां हिकिड़ो ज़रियो आहे ऐं निमाज़ वाहिद ज़रियो अथई क़बर ऐं क़यामत छॾाईंदड़ जेकॾहिं निमाज़ न पढ़ई त न क़बर छुटंदी न क़यामत छुटंदी उहा मुफ़्त जो कमु तूं निमाज़ न कर पोइ भली हली अल्लाह ताला खे मुंहुं ॾिजाए चईसि अल्लाह जी बानी मानी न आहे त मानी रब जो कमु आहे ॾियणु असांजो कमु आहे हिननि बच्चनि खे निमाज़ पढ़ाइणु उथारे माई सदोरी ही उथारे वुज़ू कराए बच्चनि खे निमाज़ पढ़ाई अञा ॿार निमाज़ मां वांदा न थिया त दर ते खड़को थियो हे अल्लाह जो बानो जो उथी वञे त ॾिसे त ॻोठ जो चङो मुड़ुसु रहीस गंढ खयूं बीठो आहे मानीअ जी सोमाणी जी निमाज़ वक़्तु या निमाज़ खां पुछो त हे पढ़ी मोटी आयो ॾिसी हैरान थी साईं छो ख़ैर
त राति जो असां ॾे मानी खणी आयो यार हिन मानी जो वॾो वाक़ियो आहे मानी जो हिकिड़ो अजीब वाक़ियो आहे वाक़ियो इहो आहे त मां तव्हांजे हिन कदरनि जो वाहबुरनि जे कंहिं वॾेरे खे खणी दावत करे जी फलाणे ॻोठ जो वॾेरो हो मुंहिंजो दोस्त उनखे कंहिं दावत उहो मूं वटि आयो उनजी मानी ई दस्तरखान विछायोसीं मानी रखूं पिया त ॻाल्हियूं थींदियूं आहिनि वॾनि माण्हुनि जूं पोइ ॻाल्हियुनि में हिक ॿिए सां असां चिड़ी वियासीं मुंहिंजे दोस्त खे कावड़ लॻी उन कसम खयो त अलाह जो कसम आहे तुंहिंजी मानी न खाईंदो ऐं खणी जुती पाए अलाह तोहर खे निकिरी हली वियो कावड़ियो मूंखे बि ॾुख थियो त यार दोस्त जे लाइ मानी कराए दोस्त कावड़जी वियो इहा मानी मां बि न खाईंदुमि मानी उते जो मां खणी दस्तरखाने में ॿधी पोइ रब खे चयुमि त रब हाणे मानी हीअ मानो थो खावां जंहिंजो नसीब आहे मां निकिरां थो मुंहिंजा पेर जंहिंजे दर ते झलींदे मां मानियूं उनखे ॾींदोमांइ अदा मूंखे ख़बर न आहे त अलाह तुंहिंजे दर ते छो आंदो आहे आंदो मूंखे अलाह ते तुंहिंजे दर ते हुन अलाह ते तवक्कल कई अलाह साईं तयार मानी ॾिनसि वमन यतवक्कल अला अल्लाह फहुव हस्बुह अलाह ते भरवसो कर अलाह तो फरमाए मां काफ़ी आहियां वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब अहिड़ी जाइ तो रिज़्क़ ॾींदोमांइ जिते तोखे गुमान ई न हूंदो अल्लाह शाला असांखे पंहिंजे मथां ईमान नसीब फरमाए पर असां माण्हू ईमान में घणो पोइ ते बीठा आहियूं रब साईं इंशाअल्लाह असांखे भलाई नसीब फरमाए तंहिंजे करे अज़ीज़ो निमाज़ खां पोइ ते न वञो अज़म कयो त इंशाअल्लाह ॿारनि बचनि आकहिन सूदे निमाज़ी थींदासीं अल्लाह सुब्हानो तआला तो फरमाए त असां इंसान खे चीकीअ कारीअ खड़कणी मिटीअ मां पैदा कयोसीं ऐं जिन खे इन खां पहिरियों अॻे असां बाहि जे ॼिभीअ मां पैदा कयोसीं जिन बाहि जे ॼिभीअ मां पैदा थियो इंसान चीकी मिटी जेका सुकी खड़कणी थी वई ईअं जी वॼाए त वॼे पई खड़के अहिड़ी मिटीअ मां पैदा कयोसीं जॾहिं इंसान ठही वियो उन में रूह पइजी वियो अल्लाह ताला मलाइकनि खे ॿुधायो त मां इंसान थो पैदा कयां मिटीअ मां जॾहिं बराबरि करे बीहारियांसि ऐं उन में मां रूह विझां त पोइ तव्हां सभु तज़ीम में उन जे आॾो सजदो कयो सभिनीनि मलाइकनि सजदो कयो हिकिड़े इब्लीस सजदो न कयो इब्लीस हो शैतान जो अबो वॾो अॻुवाण अल्लाह ताला फरमाए त इब्लीस छा थी तो सजदो छो न कयो चईंसि मां अहिड़े इंसान जो सजदो न कंदुमि जंहिंखे तो मिटीअ मां पैदा कयो आहे गारे मां पैदा कयो अथईं अल्लाह ताला फरमाए त फखरुज मिनहा फइन्नक रजीम निकिरी वञ तूं हिन जन्नत मां तूं तड़ियल आहे शैतान तूं मुंहिंजे रहमत खां तड़ियल आहे निकुर हितां हाणे इहो सजदो आदम अलैहिस्सलाम खे सजदो हो कि न अल्लाह खे आदम अलैहिस्सलाम खे इबादत जो सजदो बिना ताज़ीम जो सजदो हो पर हुकुम अल्लाह जो असुल हुक्म खे इज्जत थींदी आहे अल्लाह ताला जे हिकिड़े हुक्म जी इनहिराफ़ी कई हिकिड़े सजदे में सो बि आदम अलैहिस्सलाम खे सजदो करणो हो अल्लाह ताला उन हिकिड़े सजदे न करण जे करे शैतान खे लानती करे छॾियो असांजे मथां निमाज़ फर्ज़ आहे 17 रकातूं हर रकात में 2 सजदा रोज़ाने 34 सजदा असां न खे पोइ ॿुधाए त लानत पवंदी की न कोन पवंदी इहो लानत जो नतीजो इहो आहे त हुकुमरान बि ज़ालिम अरबाब इख्तियार बि ज़ालिम ज़मींदारनि जो ज़ुल्म बि असांजे मथां ॾाढनि मुड़ुसनि जो ज़ुल्म बि असांजे मथां घराणनि जो ज़ुल्म बि असांजे मथां पाड़ेचनि जो ज़ुल्म बि असांजे मथां ज़मीन जो दंगई हूंदी उन जो ज़ुल्म बि असांजे मथां वजह छा आहे जो असां अल्लाह जा बेफ़रमान थिया आहियूं तंहिंजे करे अज़ीज़ो इन्हनि ॻाल्हियुनि खे थोरो पंहिंजे ध्यान में विहारियो रब सां बग़ावत कबी हेठों ज़मीन सॼी बग़ावत में अची वेंदी अल्लाह ताला सां सची मोहबत कंदे हदीस में तो जॾहिं को अल्लाह ताला सां बानो मोहबत कंदो आहे अल्लाह सां सचो थींदो आहे अल्लाह ताला मथनि खे चवंदो आहे जिब्राइल फिलाणो मूं सां सचो मां इन सां मोहबत थो कयां इहो मूं सां मोहबत थो करे मां उन सां मोहबत थो कयां तूं बि इन सां मोहबत कर जिब्राइल चवंदो जी मुंहिंजा रब मां मोहबत कईमांसि पोइ जिब्राइल चवंदो त फिलाणो बानो अल्लाह जो अल्लाह मोहबत थो करेसि मां मोहबत थो कयांसि मलाइको तव्हां बि मोहबत कयोसि मलाइको चवंदा त असां मोहबत था कयूं वरी ज़मीन ते लही चवंदा साईं अल्लाह जो फलाणो बानो आहे इन सां अल्लाह जिब्राइल ऐं मलाइका सभु मोहबत था कनि ज़मीन वारो तव्हां बि मोहबत कयोसि अल्लाह जे महबूब सां पूरी ज़मीन वारा बि मोहबत कंदा आहिनि तव्हां असां इंसान खणी न कयूंसि त न कयूंसि पर रब सुब्हानो व तआला असां माण्हुनि जे हाल जे मथां जेको रहम थो फरमाए न इहो पंहिंजे सजदनि ऐं पंहिंजी बंदगीअ जे ज़रिए आहे अल्लाह शाला असांखे भलाई नसीब फरमाए पंहिंजी मोहबत नसीब फरमाए पर जेको माण्हू अल्लाह जे घर नथो वञे न पोइ उन जे मथां अल्लाह ताला जी तरफ़ां बुग़्ज़ ऐं कावड़ जो ठपो लॻंदो पोइ ज़ाहिर त हर मोड़ ते उनखे ज़िलत ई नसीब थींदी अल्लाह अहिड़ी ज़िलत खां बचाए अल्लाह तो फरमाए त शैतान तुंहिंजे मथां क़यामत जे ॾींहं ताईं मां लानत हणी छॾी चई अल्लाह मूंखे मोहलत ॾे फरमाए तोखे मोहलत ॾिनी मां चई क़यामत ताईं फरमाए त क़यामत ताईं चई जेकॾहिं तो मूंखे साईं लानती कयो आहे त मां बि हिननि खे अहिड़ियूं शैतानगिरियूं दुनिया में ड्रामा बदमाशियूं शैतानी मेला मलाखड़ा सिंगारे ॾींदोमान जो हिननि खे पाण सां गॾु लानती करे मां बि जन्नत वठी वेंदोमान आदम जी औलाद खे
अल्लाह फरमाए त तोसां फ़ैसिलो आहे जे तुंहिंजे पोयों हलिया त उहे तोसां गॾु जहन्नम वेंदा पर मुंहिंजे नेक बाननि में तूं उमेद ई न रखजांइ जो इहे तोसां हलनि अज़ीज़ान गिरामी जॾहिं हिते ख़बर पवे त हिन ॿाहिरि खुलियल हवा में जेकॾहिं या मींहं में या जीअं पोयनि ॾींहंनि में चाहे चईसीं अॼुकल्ह हवा में वायरस थी हले तंहिंजे करे या नक ते बुट ॿधो त सभु माण्हू मास्क ॿधी पिया वठनि अल्लाह ताला पियो फरमाए त हिन शैतान जे लानत खां बचणो अथव त मुंहिंजे घर में अचे सजदो ॾियो शैतान जे लानत खां बची वेंदो पर अफ़सोस जो असांखे माण्हू चवनि त कूड़ी सचीअ में मास्क बि पैसनि ते वठी ॿधूं पर अल्लाह फरमाए त शैतान वारी लानत खां बचणो थिए त मस्जिद ते अच असां चयोसीं इहो कमु असां न कंदासीं पोइ त शैतान जा ई यार चइबासीं अल्लाह असांखे पंहिंजे शैतान जी यारी खां बचाए अल्लाह इन जे लाइ पंहिंजी हिमत जी ज़रूरत आहे अल्लाह शाला असांखे निमाज़ नसीब फरमाए चईसीं मां हिन जे लाइ वॾी दुनिया में गुनाह सींगार राईंदोमान सभिनीनि खे मां गुमराह कंदुमि